सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ खैरपुर रतन शाह में रैली कढी वई। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ सखा शाख खैरपुर रतन शाह पारां शाख जे सदर डॉक्टर इमदाद हुसैन कलोड़ो, खैरपुर रतन शाह पीरस क्लब जे सदर कुर्बान अली मुगजो, खजांची नवीद अली ख्वारो, सास अगवान बखत बुरड़ो, साफ़ी खादिम सोडर, इमदाद हुसैन सोडर, आबिद हामिद बुरोई ऐं ॿियनि जी अॻवानी में शहर में रैली कढी वई। उन मौके ते अॻवान ख़िताब कंदे चयो सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हिननि चयो त सिंधी ॿोली जी तारीख़ी अहमियत आहे। ॿोली सिर्फ़ राब्ते जी ज़रियो नाहे हूंदी, पर उहा कंहिं बि क़ौम जी तहज़ीब, तारीख़ ऐं उन जी सुञाणप जी अलामत हूंदी आहे। सिंधी ॿोली दुनिया जी क़दीम ऐं शाहूकार ॿोलियुनि मां हिकु आहे, जंहिंजो वास्तो मोइंजदड़े जी तहज़ीब सां आहे। सिंधी ॿोली जो पंहिंजो लपी रस्म, अलख़त, वसी अदब ऐं हज़ारे सालनि जी तारीख़ आहे। अंग्रेज़नि जे दौर में भी सिंधी ॿोली खे सरकारी ऐं तइलीमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। पाकिस्तान जे क़याम खां पोइ जॾहिं रुॻो हिकु ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वियो त सिंध जे अदीबनि, शागिर्दनि ऐं सियासी कारकुननि में बेचैनी पैदा थी। सिंधी माण्हुनि जो मुतालबो हमेशह उहो रहियो आहे त सिंधी हिकु क़दीम ऐं मुकमल ॿोली आहे, तंहिं करे उन खे पाकिस्तान जी क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी माण्हुनि पंहिंजी ॿोली जी बका लाइ वॾी जदोजहद कई ऐं क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। सगा समेत अदीबनि ऐं दानिशनि जो मुतालबो आहे त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई इदारनि में लिखी ऐं पढ़ी वञे ऐं कराची जे स्कूलनि में भी सिंधी ॿोली पढ़ाई वञे। पुरानी तारीख़ रखंदड़ ॿोली आहे ऐं सिंधी ॿोली सां जेको मॉडल माया वारो सुकून कयो थो वञे ऐं सिंधी ॿोली खे जेको आहे सो फ़ौरन जेको आहे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं जेके साइन बोर्ड आहिनि असांजे सिंध में, जेके बि रोड ते चाहे जेको आहे सो जेके साइन बोर्ड ऑफिस हुजा आहिनि, उहे सिंधी ॿोली में जेको आवीज़ा कया वञनि, जीअं त असांजी सिंधी ॿोली खे जेको आहे सो पज़ीराई मिले ऐं सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो। शाहूकार ॿोली आहे, उन शाहूकार ॿोली खे हथु वठी हितां जा नाम निहार जेके बि आहिनि, अॻवान आहिनि, हुक्मरान आहिनि, उहे जेके हथु वठी तबाह ऐं बर्बाद करे रहिया आहिनि। सिंध जे गादी वारे हंध में जेको गवर्नर मुक़ररु कयो वियो आहे, उहो ॼाणी वाणी सिंधी ॿोली खे तबाह करण लाइ कमु करे रहियो आहे ऐं हू ॼाणी वाणी सिंध सूबे खे ॿिनि टुकड़नि में विराइण जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, जंहिंखे फिलफोर तौर ते हटायो वञे ऐं सिंधी ॿोली खे कराची जे तालीमी इदारनि में पढ़ायो ऐं लिखायो वञे। सिंधी ॿोली जेका तमामु क़दीमी ॿोली आहे, उनजी पंहिंजी तारीख़ आहे, क़दीम 50 साल पुरानी तारीख़ी ॿोली आहे, उनखे फौरी तौर ते क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली जेका 5000 सालनि खां अॻु जी क़दीम असांजी ज़बान आहे, जेका हितां जी क़ौमी ज़बान रही आहे अंग्रेज़नि जे दौर में, ऐं उन खां अॻु बि जेको आहे सो क़ौमी ज़बान रही आहे कलोड़नि जे दौर में, थोरे जेको आहे सो सूमरनि जे दौर में। पर अॼु सिंधी ॿोली खे ॿियो दर्जे जी दर्जो ॾिनो वियो आहे। कराची जे स्कूलनि में ऐं वॾनि शहरनि जे स्कूलनि में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे। इहा हिकिड़ी साज़िश आहे ऐं सिंध जी वफ़द ते जेके वार कनि था ऐं हिन महिल जेको आहे गवर्नर जेको आहे सो सिंध जो उहो वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे, उहो जेको आहे सो सिंधी ॿोली जे ख़िलाफ़ु सिंध जे वफ़द जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो। असां हुनजी परज़ो जेको आहे मुज़म्मत कयूं था। सिका शाख खे मुनाफ़ा जे तरफ़ां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जे लाइ मुरमन जेको एतिराज मुज़ाहिरो कयो आहे। असुल में इहो आहे त सिंधी ॿोली जी तारीख़ पढ़ंदासीं सुल्ताननि खां वठी मुग़लनि खां वठी त कंहिं वक़्त में सरकारी दफ़्तर में सिंधी ॿोली ॻाल्हाई वेंदी ऐं तव्हां किताब पढ़ो उन में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो हासिलु हुयो। मगर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अॼु सिंध जे अंदरि कराची, हैदराबाद ऐं ॿियूं प्रकार जे शहरनि में सिंधी ॿोली खे नज़रअंदाज़ कयो थो वञे, जेको सिंधी क़ौम सां हिकिड़ी मुस्तमिल ऐं मुसलसिल हिकिड़ी वेसाघाती आहे। असां